श्री झूलेलाल सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, चेटीचंड जा आयोजन शुरू थी रहिया आहिनि ऐं अनेको जॻहियुनि ते चेटीचंड जे अंतर्गत पखवाड़ा शुरू थी रहिया आहिनि। इन ई कड़ी अंदरि जयपुर शहर जे अंदरि, जी हाँ दोस्तों, इन ई कड़ी अंदरि जयपुर महानगर जे अंदरि चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर ऐं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर जे संयुक्त तत्वाधान जे अंदरि सिंधु सागर भवन प्रताप नगर जे अंदरि छेज प्रतियोगिता जो कार्यक्रम रखियो वियो हो। इहो ॾाढो ई ख़ूबसूरत ऐं बहितरीन जेको कार्यक्रम हो, जंहिंजा वीडियो तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया। केतिरे ई न सुठे नमूने सां ऐं केतिरे ई ख़ूबसूरत नमूने सां नंढा वॾा ॿार सभई, यानी कि नारी शक्ति इत्यादि सभिनी केतिरे सुठे नमूने सां इहे डांडिया कंपटीशन ऐं छेज कंपटीशन में भाग वरितो अथनि ऐं ॾाढी ख़ूबसूरती सां सिंधियत जी यादि ॾियारी अथनि। अगरि असां छेज कंपटीशन जे अंदरि केरु प्रथम आयो, केरु द्वितीय ऐं केरु तृतीय आयो, त उन बारे में ॼाण ॾियूं त प्रथम स्थान आयो सेक्टर 8 मातृशक्ति टीम ऐं ॿियो स्थान आयो नारदपुरा जी टीम आंदो ऐं टियों स्थान बि मातृशक्तिअ ई खयो माली नगर जी। ऐं इन अलावा दोस्तों, चेटीचंड सिंधी मेला समिति ऐं पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत महानगर जयपुर ॿिन्हिनि जे तरफ़ां एतिरो सुठो एडजस्टमेंट करियल हो, एतिरो सुठो अरेंजमेंट करियल हो कि जीअं कंपटीशन प्रारंभ थियो त सिंधी ढोल नगाड़ा शहनाई सां गॾु बाक़ाइदा उन्हनि खे जेको कंपटीशन लड़ायो वियो ऐं बाक़ाइदा जज इत्यादि बि वेठल हुआ। उन्हनि सभिनि उन्हनि जे ड्रेस जे हिसाब सां, डोंकनि जी छेज जे हिसाब सां ऐं कीअं उन्हनि जा पद चाप हलनि था, कीअं नचाए टुपी करे उहे छेज था हणनि, उन हिसाब सां उन्हनि खे मार्क यानी नंबर मिलिया। ऐं पोइ उन खां पोइ 25 टीमूं, लॻभॻि 25 टीमूं मैदान में लथियूं, तंहिंमां 3 टीमूं पंहिंजो इनाम हासिलु कयो ऐं सभिनी टीमुनि खे अचण वञण जो भाड़ो 1100 रुपयो ऐं तंहिंजे अलावा शील्डूं बि सभिनी खे विरायूं हुयूं। दोस्तों, इन प्रकार जा मेला सदाईं लॻणा घुरिजनि, जंहिंसां की असांजी सिंधियत जिंदा रहे, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा रहो, पंहिंजी वेशभूषा ऐं पंहिंजा जेका लोक नृत्य आहिनि उहे इहे ई आहिनि, इहे ई पंहिंजी वेशभूषाऊं आहिनि, इहे ई पाण हर वार त्योहार ऐं हर ख़ुशीअ मौक़े ते कंदा रहंदा आहियूं युगनि युगनि खां। त इनखे कॾहिं न भुलिजो। ऐं सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां असां सभिनी सिंधियुनि खे ऑल ऑफर जेका वर्ल्ड में रहंदा आहिनि, सभिनि खे असांजो इहो ई चवणु आहे कि पंहिंजे संस्कृति खे न भुलिजो। चेटीचंड जो ॾियारो हले रहियो आहे त तव्हां बि पंहिंजे इलाइक़े जे अंदरि हिन प्रकार जा कंपटीशन कंदा रहो, जंहिंसां की हिकिड़ी सिंधियत जी जोत ॿरंदी रहे। ऐं असां तव्हांखे असांजी स्क्रीन ते जेकी असांजी माताऊं, असांजी भेनरूं, असांजी न्याणियूं छेजियूं हयूं आहिनि, जेके असांजे युवा मोर्चा वारा आहिनि, असांजी छेजियूं हयूं आहिनि, युवकनि छेज हई आहे, उहे सभु असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारियूं था। तव्हां कंटिन्यू ॾिसंदा ऐं ख़ूब आनंद वठंदा। जय श्री झूलेलाल।